सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजे मथां चाल खे चाल खां चाल खे चाल खां। अॼु तोखे ॾसां सिंध कहिड़ी आहे, सिंध सूंह बि आहे सुरहाण बि आहे, सिंध मोतियनि जी बणजाण बि आहे, सिंध चाहत जी चांडाण बि आहे, सिंध मोहबत जी मांडाण बि आहे, सिंध शाह जे बेतनि जहिड़ी आहे। अॼु तोखे ॾसां सिंध कहिड़ी आहे। समूरी सिंध जी टाइम न्यूज़ जे ॾिनल सॾ ते मंशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि जेके आहिनि उहे एकता ॾियारे जूं तक़रीबूं जेके आहिनि उहे समूरी सिंध में जारी आहिनि। इन सां गॾु जेको आहे उहा डिगड़ी में पिणु जेके आहिनि उहे प्रोग्राम जेके आहिनि एकता जा उहे जारी आहिनि। अॼु एल्सा अकेडमी डिगड़ी में जेको आहे ही शानदार जेको आहे उहो प्रोग्राम जेको आहे रचायो वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ ॿारनि तरफ़ां जेके उन टेबलोस पेश कया विया आहिनि, ख़ाका पेश कया विया, तक़रीरुनि जा मुक़ाबला पिणु थी रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे कल्चर सां वाबस्ता जेके आहिनि उहे स्टॉल पिणु लॻाया विया आहिनि। अचो त हिते मौजूदु महिमाननि सां, शागिर्दनि सां ऐं उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। न्यूज़ मंशियात से पाक सिंध में सिंध के स्लोगन में आज हम एल्सा एकेडमी में कल्चर डे मना रहे हैं। मंशियात हमारी सेहत को बहुत नुकसान पहुंचाती है, हमें इसे ख़त्म करने के लिए इक़दाम करने चाहिए और हमें इसे ख़त्म करने के लिए सबसे बेहतर ये है कि तालीम होनी चाहिए। अगर लोगों को इसके बारे में तालीम होगी तो वो मंशियात का इस्तेमाल कम कर देंगे। सद मंशियात का पाक सिंध जे तरफ़ां असां सकाफ़ती ॾियारो मनाए रहिया आहियूं। टाइम न्यूज़ जे ॾिनल सॾ ते मंशियात खां पाक सिंध जे उनवान ते असीं अॼु हीअ एकता ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। हीअ अॼु असां कल्चर खे रिप्रेज़ेंट कयो आहे। हीअ कुझु उन जा हार सिंगार जा सामान आहे, हीअ उन जो कल्चरल डिश आहे ऐं हीअ हुको आहे जेको उहे पीअंदा आहिनि ऐं हीअ अहिड़ा क़दीम था आहिनि मिटीअ जा जेके पहिरीं माण्हू जाम यूज़ कंदा हुआ, हाणे घटि कंदा आहिनि। टाइम न्यूज़ जे सॾ ते मंशियात खां पाक सिंध जे स्लोगन हेठि असां डिगड़ी शहर में एल्सा अकेडमी में हिकु एकता ॾियारो अॼु मल्हाए रहिया आहियूं, जंहिंमें ॿार मुख़्तलिफ़ स्पीचिस, टेबलोस, मिली नगमा ऐं सकाफ़त सां रिलेटेड आइटम्स पेश कनि पिया। हिते असां कल्चरल स्टॉल्स बि इंस्टॉल कया आहिनि त जीअं ॿारनि खे कल्चरली तौर ते ऐं असांजे पाकिस्तान जे तमामु कल्चर जी हिकु इंफॉर्मेशन मिले ऐं फ़हम उन्हनि में अचे ऐं असां कल्चरली तौर ते पंहिंजे कल्चर खे आज़ादु रखी सघूं। जे सॾ ते एल्सा अकेडमी में मंशियात खां पाक सिंध जे उनवान जे हेठि एकता जो आलमी ॾियारो मल्हायो वियो। यकीनन हिन तरह जूं एक्टिविटीज़ ॿारनि खे पंहिंजी सकाफ़त जे हवाले सां उजागर करण में हेल्पफुल थियनि थियूं। टाइम न्यूज़ के स्लोगन के मुताबिक हम एल्सा अकेडमी में मंशियात से पाक एक ऐसा त्यौहार मना रहे हैं जो कि पूरे पाकिस्तान को रिप्रेजेंट कर रहा है। मंशियात खां पाक सिंध असां कल्चर डे मल्हाए रहिया आहियूं। अॼु तोखे ॾसां सिंध कहिड़ी आहे, सिंध सूंह बि आहे सुरहाण बि आहे, सिंध मोतियनि जी बणजाण बि आहे, सिंध चाहत जी चांडाण बि आहे, सिंध मोहबत जी मांडाण बि आहे, सिंध शाह जे बेतनि जहिड़ी आहे। अॼु तोखे ॾसां सिंध कहिड़ी आहे। सिंध मोहबत बि आहे, सिंध प्यार बि आहे, सिंध वहदत जो वीचार बि आहे, सिंध ककरनि जी वस्कार बि आहे, सिंध छेरनि जी छमकार बि आहे। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजे मथां चाल खे चाल खां चाल खे चाल खां। हिकु कलम हिकिड़ो मां, हिकु कलम हिकिड़ो मां, कीअं पूरो पवां चाल खे चाल खां चाल खे चाल खां। कैमरामैन टीम सां गॾु सैयद परवेज़ शाह, टाइम न्यूज़ डिगड़ी। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजे मथां चाल खे चाल खां चाल खे चाल खां। अॼु तोखे ॾसां सिंध कहिड़ी आहे। सिंध सूंह बि आहे सुरहाण बि आहे, सिंध मोतियनि जी बणजाण बि आहे, सिंध चाहत जी चांडाण बि आहे, सिंध मोहबत जी मांडाण बि आहे, सिंध शाह जे बेतनि जहिड़ी आहे। अॼु तोखे ॾसां सिंध कहिड़ी आहे।